नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त की सोबेदिरो मां ख़बर ईंदा सोबेदिरो लग गोठ वली मोहम्मद कलोड़ो जे रहवासिन मला बिरादरी जे राशिद मला पीरसन औरत बेगम खातून पीरसन मिसमात साहिब खातून एहतजाज कयो। मुतासिर राशिद मला दाईंदे चयो त प्यारो मला छा असांजी ॾे वठ जी मिटी माइटी थियल आहे। असां मज़दूर आहियूं। मां मज़दूरी ते वियो हुयसि त मुंहिंजो सालो रमज़ान मला ऐं मुंहिंजी घरवारी मिसमात सीमा मला मुंहिंजी गैर मौजूदगी में मुंहिंजे पीरसन अमड़ सां जहिड़ो करे ऐं पीरसन अमड़ खे धक हणी मुंहिंजे घर मां रोक रक़म ज़रूरी कागज़ात ऐं लटनि कपड़नि समेत समूरो अल्लाह तला ॿुहारे खणी विया आहिनि। सामान ऐं रोक रक़म ॿुहारण बाद मुंहिंजी भेण मिसमात सुरैया जेका प्यारे मला जे पुट नज़ीर मला खे ॾिनल आहे, उन मुंहिंजी भेण खे मुड़ुस ॾेर सोरे बिला जवाज़ तशद्दुद करे 2.5 सालनि जे मासूम पुट अरमान अली खे खसे पहिरें उगाड़े घर मां कढी छॾियो आहे। असां अहिड़ी ज़्यादती खिलाफ़ सोबेदिरो थाणे ते दायूं आहे पर पुलिस बाअसरनि खिलाफ़ कदम नथी खणे। हिननि SSP खैरपुर ऐं मला बिरादरी जे नेक मर्दनि खां मुतालबो कयो त बाअसर प्यारे मला ऐं इन जे पुटनि जे ज़ुल्म ज़्यादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।